छा अथई भाउ? मुंहिंजो नालो तालिब कमराणी आहे। जी जी शाइर फनकार ऐं अदब सां चाह इहो मुंहिंजो तारफ़ आहे। छिनी सां मुंहिंजो तालुक़ु आहे। जी छा मसइलो आहे दादा जी? अदा राति मुंहिंजी चोरी थी वई, जंहिंमें मुंहिंजी शाइरीअ जा किताब, मुख़्तलिफ़ पब्लिशर जा रिसाला जेके जिन में मुंहिंजी शाइरी छपियल ऐं 60,000 नक़द ऐं ॿिया रेडियो चेकर मीटर ऐं खोड़ सारियूं ॿियूं शयूं जंहिंमें डोमिसाइल PRC मतिलबु कि ज़रूरी कागज़ात ऐं 60,000 रोक रक़म इहा मुंहिंजी राति निकिरी वई आहे। मुंहिंजे घरां, मुंहिंजे यानी कमरे मां, जिते मां ॿाहिरि वेहंदो आहियां। घर अलॻि शइ आहे, गॾु आहे, पर थोरो घर खां निकिरी वरी हिकिड़ो कमिरो आहे, गैरेज आहे, जिते मां पंहिंजा कमकार कंदो आहियां। उतां मुंहिंजा इहे सामान निकिरी विया आहिनि। त हाणे मां चाहींदुमि त जेके मुंहिंजा दोस्त आहिनि या जेके साथी आहिनि जेके ख़ौफ़ ख़ुदा बि रखनि था, त जेतिरो जेतिरो हुननि जा सोर्स आहिनि उन्हनि खे इस्तेमालु कनि। हीअ छिनी मां मुंहिंजी चोरी थी वई आहे। तदारुक कयो वञे कि दोस्त NC कराई अथव न? MC सर मां हींअर कराए चुको आहियां, पोइ तव्हां ॾे आयो आहियां। जी जी हा, टंडो रहीम में। कंहिं ते शक या छा? ते बि कोन्हे, कंहिंजो नालो खणा। जी